ऐं हाणे मदई जी मां ख़बर शामिल कयूं था त मदई जी वेझो ॻोठ जिंदो देरो में पाकिस्तान जी सभ खां वॾी ऐं मुनज़्ज़म तलबा तंज़ीम इस्लामी जमियत तलबा जिंदो देरो पारां सीरत उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस थी गुज़री। कॉन्फ्रेंस जी सिदारत इस्लामी जमियत तलबा शिकारपुर जे ज़िलई नाज़िम राशिद रशीद जिन कई, जॾहिं त इस्लामी जमियत तलबा सिंध जे नाज़िम नौमान मिर्ज़ा बेग महिमान ख़ासि तौरु शिरकत कई। हिन तक़रीब में सीरत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुनासिबत सां नातूं ऐं तक़रीरुनि जे मुक़ाबिलनि समेत मुख़्तलिफ़ सेशन थिया। पहिरीं ॿी ऐं टीं पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि में इनामात तक़सीम कया विया, जॾहिं त बाक़ी हिसो वठंदड़ शागिर्दनि खे पिणु मुख़्तलिफ़ तोहफ़ा ॾिना विया। तक़रीब खे नए मुंतख़ब वाइस चेयरमैन ऐं जमात इस्लामी जिंदो देरो जे अमीर हाफ़िज़ मंसूर अहमद भुट्टो, ॻोठ जे मारूफ़ समाजी शख़्सियत हकीम मोहम्मद मुबारक भुट्टो, माहिर तालीम उस्ताद एजाज़ अहमद भुट्टो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। और मेरे भाई अस्सलाम वालेकुम। जनाब सदर